असीं कोई क्लिप ॾिसंदा आहियूं त असांजे माइंड खे ख़बर पइजी वेंदी आहे ऐं माइंड मां मोबाइल खे ख़बर पइजी वेंदी आहे। ईअं अथव मुबशर, केतिरा ई माण्हू ईअं चवनि पिया त असांजो माइंड जेको घुरंदो आहे उहा मोबाइल खे ऑटोमेटिकली ख़बर पइजी वेंदी आहे ऐं पोइ वरी मोबाइल असांखे उहे ई क्लिप्स ॾींदी आहे। ईअं बिल्कुलु न आहे। इहो ईअं आहे त अगरि तव्हां कोई क्लिप ॾिठो, तव्हांजे अॻियां सैड क्लिप अची वियो, फॉर एग्जाम्पल फैक्ट न्यूज़ अची वई, तव्हां हुनखे ॾिसंदा विदिन 3 सेकेंड्स, सिर्फ़ु 3 सेकेंड्स लाइ तव्हां उन वीडियो ते स्टॉप करे बीठा रहिया, ॾिठो त उहे ई तव्हांखे न्यूज़ मिलंदो। इहो आहे, यानी कि मोबाइल तव्हांजो माइंड पढ़ी वठे थो विदिन 3 सेकेंड्स। त तव्हांखे छा ॾिसणु पसंदि आहे, तव्हां छा पिया घुरो ऐं छा ॾिसंदा, उहे ई क्लिप्स तव्हांजे साम्हूं ईंदा आहिनि। पर इन में मुबशर हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि मां एड कंदमि, फेक आईडीज़ जो ठाहिण। जॾहिं बि आउट ऑफ कंट्री कोई माण्हू वञे थो, फॉरेन वञे थो घुमण लाइ, उहो जॾहिं वापसि ईंदो आहे या वापसि फिलहाल न बि अचे थो, फॉरेन आईडीज़ ठही वञनि थियूं, हिननि खे ॿियनि माण्हुनि खां पैसा पिया घुराए वञनि। इहो हिकिड़ो वॾो मसइलो आहे, बिल्कुलु ईअं ई आहे। मतिलबु इहो सम्झ खां ॿाहिरि आहे त इन जे मथां हालांकि असांजे इदारनि खे कमु करणु खपे। मतिलबु जीअं ई को माण्हू ॿाहिरि वञे थो, उहो स्टेटस लॻाए थो त मूव टू यूके, कैनेडा, अमेरिका, एनीथिंग जंहिं बि कंट्री को वञे थो पियो, ऐं विदिन अ वीक्स उनजी फेक आईडी ठही थी वञे, उनजी डीपी लॻी थी वञे, ऐं पोइ उनजा जेके ज़ाती दोस्त ऐं रिश्तेदार आहिनि उन्हनि खे मैसेजिस कया वेंदा आहिनि त यार मां कैनेडा में अची फासी पियो आहियां, या मां फलाणे मुल्क में अची फासी पियो आहियां, मूंखे कुझु पैसा मोकिलियो, या पाकिस्तान में फलाणो मुंहिंजो रिश्तेदार जेको आहे हॉस्पिटल में आहे उनखे तव्हां पैसा फलाणे अकाउंट में मोकिलियो। अहिड़ा वाक़िया असां सां बि थिया ऐं असांजे घर वारनि सां बि थिया, लेकिन ख़ैर छो जो असां अवेयर हुयासीं त वक़्त सां एक्शन खणंदे उन्हनि शयुनि खे रोकियोसीं। इहो इन्हनि शयुनि जे मथां असांजे इदारनि खे थोरो ॾिसणु घुरिजे त अहिड़ी तरीक़े जूं कार्रवाइयुनि जे मथां रोकथाम करण जे लाइ कुझु बुनियादी इक़दामात खणण ज़रूरी आहिनि। बिल्कुलु, ऐं असां वटि साइबर क्राइम, साइबर सिक्योरिटी जेतिरो कमु करे पियो, FIA जो इदारो आहे, ऐं उन खे जेतिरो असीं क्रेडिट ॾींदा आहियूं इन्हनि शयुनि में, पर हिकिड़ो असां में बि त हिकिड़ो जोश जज़्बो हुजणु खपे मुबशर। यानी कि असीं अगरि नोहा असां में एतिरी न आहे, असीं उन शइ ताईं पहुचूं नथा, त इदारा छा कंदा? असांखे पहिरियों कदम असांखे खणणो आहे ऐं इन हवाले सां ई असांखे अवेयर रहणो आहे त फॉर एग्जाम्पल असांजो किथे बि नालो यूज़ पियो थिए, किथे ID यूज़ पई थिए, या का पिक्चर ही शेयर कई वई आहे, त फौरन असीं कंप्लेन कयूं। ऑनलाइन आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे, असां लाइ इदारा मौजूद आहिनि, पर पहिरियों कदम त खणो एटलीस्ट।